पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी शानदार आजियां लाइ कराची एयरपोर्ट ते वॾे अंग में जियालनि जे आमद जो सिलसिलो जारी आहे। उन हवाले सां हिकु भेरो ॿीहर अपडेट करण रहियो आहे। कराची एयरपोर्ट ते मौजूद आहे धरती न्यूज़ रिपोर्टर इमदाद सुमरा। जी इमदाद। जी बिल्कुल इंतज़ार जी घड़ियों ख़त्म थी चुकियूं जैसे तो कुछ देर का पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन वफ़ाक़ी वज़ीर ख़ारिजा बिलावल भुट्टो ज़रदारी जो है पुराने टर्मिनल ते पहुंची रो है जैसे तो इन वक्त जो है हज़ारन के तादाद में पीपल्स पार्टी जा कारकुन जियालियों ते पहुतल जैसे तो हैदराबाद के केतरनि ज़िलनि में जो है पीपल्स पार्टी जा जियाला इतने पहुतल जैसे तो सूबाई वज़ीर इतलात शरजील इनाम मेमन के इलाके जा तक जा उतां जा पीपल्स पार्टी जा जियाला पिण पहुतल वॾे तादाद में जो जियाला इतने पहुतल इन वक्त वे जियाला जेकी इतने पीपल्स पार्टी के गाननि ते जेकी रक्स करे रहा हैं। इन वक्त असां गॾु जेको आहे हैदराबाद ज़िले जो पीपल्स पार्टी जो जियालो जो है वो पिण मौजूद है। उन खां पुछंदासीं त उहो हिन वक्त जो है सो केतिरी देर अॻु जेको आहे पहुतो छा चवणु चाहींदव तव्हां हिते पहुता आहियो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम। धरती टीवी जो आज शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे कवरेज ॾिनो। मां इहो ई चवणु चाहींदुसि असां अल्हम्दुलिल्लाह परजोश सां शरजील इनाम मेमन साहब के काफ़िले सां गॾु आया आहियूं। सभिनि तादाद ते असांजो माना काफ़िलो हिते पहुतो आहे एयरपोर्ट ते ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजा जेके बि कारकुन आहिनि पुरजोश आहिनि। सुबुह खां वठी असां हिते वेठा आहियूं। तक़रीबन असां हिते 11 बजे पहुता आहियूं। 11 बजे खां वठी हींअर ताईं असांजा कारकुन असां सभु पुरजोश नारनि में हिते मौजूदु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला पंहिंजे चेयरमैन बिलावल भुट्टो जो भरपूर इस्तेमालु कयो वेंदो। महिरबानी। जी बिल्कुल भरपूर तरीक़े से जो है पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्तक़बाल किया वेंदो। जैसे तो कुछ देर का वफ़ाक़ी वज़ीर ख़ारिजा और पीपल्स पार्टी जो चेयरमैन जो है वो और पुराने हवाई अड्डे से जो है उते टर्मिनल से पिण पहुंचो। इन वक्त हज़ारन की तादाद में पीपल्स पार्टी जा जियाला तोड़े जियालियूं जेकी पहुंची चुकियूं आहिनि। पीपल्स पार्टी जा जियाला तोड़े जियालियूं जीए भुट्टो जा नारा पिण जो आहे हणी रहा आहिनि। इन वक्त अव्हांखे अगर सिक्योरिटी के हवाले से ॿुधाईंदा हलूं तो सिक्योरिटी जा इंतज़ाम जेकी उहे पिण सख़्त किया विया आहिनि। असांजो कैमरामैन शहज़ाद सलीम उहे मंज़र जेकी उहे ॾेखारे जे वक़्तु जिते पीपल्स पार्टी जा सवें हज़ारे कारकुन जेकी उहे हिन वक़्तु उते जे पुराने ओल्ड टर्मिनल ते जेको आहे उते पहुची चुका आहिनि। कुछ देर खां पोइ पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं वफ़ाक़ी वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे सो उहो पहुचंदो। जॾहिं त गर्मी जो हिन वक़्तु ज़ोर टुटी वियो आहे। कराची पुराने टर्मिनल हवा अड्डे ते जो आहे उते हिन वक्त लेकिन गुलण शुरू थी वियूं लेकिन हिन वक्त जो जोश जो है वो हिन वक्त वॾो है ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन जो है शानदार इस्तक़बाल लाइ पिण हिते काफ़िला जेके पिण पहुचणु शुरू थी रहिया आहिनि। जी